नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त सिंजोरे जे मरकज़ी इमाम बारगाह सैयद नियाज़ अली शाह हुसैनिया खां प्रेस क्लब सिंजोरे ताईं शिया उलमा काउंसिल पारां ईरानी जनरल कासिम सुलेमानी जी शहादत ख़िलाफ़ मौलाना रमज़ अली रिंद, सैयद तनवीर हुसैन शाह, सैयद नियाज़ अली शाह गाज़ी खान पोरखाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में एहतिजाज जी बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो ऐं रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे सिंजोरो प्रेस क्लब पहुती, जिते धरणो हयो वियो ऐं अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवान चयो त अमरीका मुसलमान मुल्कनि ते हमला करे हुननि खे कमज़ोर करणु चाहे थो। हाणे ईरान ऐं इराक जे फ़ौजियुनि जनरलनि खे शहीद करे हुननि मुल्कनि सां जंग करण जूं कोशिशूं करे रहियो। असां अमरीका जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं अक़वाम मुतहिदा खे अपील करियूं था त मुसलमान मुल्कनि सां जंग कंदड़ मुल्कनि जो बाइकाट कयो वञे ऐं पंहिंजे मुल्क जे हुक्मरान खे गुज़ारिश करियूं था त मुसलमान मुल्कनि जो साथ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।